अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अखियूं ओॾांहुं खणे जॾहिं कातल कुल, मथो करण मुल पिक बराबरि पंहिंजो। भलारे बिटदणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी आहे। दुनिया जी कुंड कुड़छ ताईं जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि मेड़ी महिरबाननि खे सिक भरियो सलाम, शाल क़बूल पवे। 4 जुलाई 2025 जुमे जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवल इहा ई दुआ त शाल जित हुजो, सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। सिंध जे ज़मीननि ते थियल वालार ऐं उन्हीअ जॻह ते हाउसिंग सोसाइटियुनि जो क़याम, जेकॾहिं हिन समूरी सूरत हाल ते नज़र डोड़ायूं था त असांखे हिकु नालो नज़र अचे थो जेको मल्क रियाज़ जो आहे। ऐं पाण इहो बि ॼाणूं था त सभ खां वधीक ज़मीन ते वालार मल्क रियाज़ जे बहिरियां टाउन कई आहे। यकीनी तौरु उनखे हुक्मराननि जो आशीर्वाद त रहियो ई रहियो हूंदो, पर उन्हनि बासर धुरियुनि जो बि आशीर्वाद रहियो आहे जो अञा ताईं बहिरियां टाउन मुसलसल वधे पियो। पर जॾहिं रस्ता सोढ़ा थिया आहिनि तॾहिं हुन गोॾा खोड़िया आहिनि। मुल्क में 900 अरब रुपयनि जो बाक़ीदार बहिरियां टाउन जे मालिक मल्क रियाज़ माफ़ी लाइ हिकु ताक़तवर तरीन शख़्सियत खे ख़त लिखी छॾियो आहे। मल्क रियाज़ जा पाकिस्तान में तमामु घणा असासा आहिनि। DHA जो बहिरियां टाउन सां तकरार हलंदड़ आहे। इमरान ख़ान ख़िलाफ़ 190 मिलियन पाउंड केस में मल्क रियाज़ जी गवाही घुरबल आहे। मल्क रियाज़ हेल ताईं इमरान ख़ान ख़िलाफ़ गवाही ॾियण खां इनकारी रहियो आहे। अॼुकल्ह हूअ ॿाहिरि मुल्क वेठल आहे। 3 जून ते मल्क रियाज़ फील्ड मार्शल आसिम मुनीर खे ख़त लिखियो आहे। उन में मुबैना तौरु हुन पंहिंजे पुराणनि मामरनि जे बुनियाद ते माफ़ी वरिती आहे। हुन इन ख़्वाहिश जो इज़हार कयो आहे त हूअ मुल्क जी ख़िदमत करणु चाहे थो। ज़रिया ॿुधाइनि था त उन ख़त खां पोइ फ़ौज या इस्टेब्लिशमेंट पारां हुन सां को बि राबितो नाहे कयो वियो, न उन बाबति का बि ख़बर आहे। इन ॻाल्हि जो सबूत इहो आहे त मल्क रियाज़ 12 या 13 जून ते हिकु ॿियो ख़त लिखियो आहे। उन ख़त में हुन 3000 कैनाल ज़मीन शहीदनि जे नाले करण जो फ़ैसिलो कयो आहे। हुकूमत में वेठल शख़्सियतनि जी राय आहे त पाकिस्तान माली मुश्किलातुनि जो शिकार आहे। असांखे वॾी कारोबारी शख़्सियत जी ज़रूरत आहे। मल्क रियाज़ सां मामला तय करे हुनखे वतन वापसि वठी अचूं था। उन्हनि में वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी, DGMI मेजर जनरल वाजिद उन ख़्याल जा हामी आहिनि, जॾहिं त कुझु अहिड़ा बि आहिनि जेके मल्क रियाज़ सां डील जी मुखालफ़त करे रहिया आहिनि। उन्हनि में DGISI, DGIB शामिल आहिनि। मल्क रियाज़ सां बि संदसि मौक़िफ़ वठण जी कोशिशि कई वई। मल्क रियाज़ हेल ताईं सुप्रीम कोर्ट जे हुकुम बावजूदु 460 अरब रुपयनि जी अदायगी नाहे कई। उन मां रुॻो हिकु क़िस्त जमा कराई वई आहे, जॾहिं त हू पाक फ़ौज सां 450 अरब रुपयनि जो बि फ्रॉड करे वियो आहे। हुन शहीदनि लाइ मुआदे बावजूदु ज़मीन अञा ताईं नाहे ॾिनी। हू हथ सां डिफ़ॉल्ट करे हिन मुल्क मां फ़रार थियो आहे। मुल्की अदालतुनि मां इश्तिहारी करार ॾिनल आहे, जॾहिं त 190 मिलियन पाउंड वारे मामले में बि हुन रियासत सां पहिरीं फ्रॉड कयो ऐं पोइ उनखे सियासी रंग ॾियण जी कोशिशि कई त मां इमरान ख़ान ख़िलाफ़ गवाही न ॾींदुसि। हाणे जॾहिं हुन ॾिठो त पाकिस्तान में त मामला सही रुख में हली रहिया आहिनि, आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर बि फील्ड मार्शल बणिजी वियो आहे ऐं कंहिं बि सूरत में सौदेबाज़ी लाइ तयारु न आहे त हुन चिठियूं लिखणु शुरू कयूं आहिनि। अञा ताईं फील्ड मार्शल हुन जे हवाले सां को बि फ़ैसिलो न कयो आहे। अॻु में बि हूअ संस पाकिस्तान जी ख़िदमत जे नाले ते माल ठाहे पंहिंजो समूरो पैसो ॿाहिरि मुल्क खणी वियो हो। मल्क रियाज़ एतिरो त बासर शख़्स आहे जो अॼु बि सरकारी इदारा हुन जे हक़ में रिपोर्ट ॾियनि था। इस्लामाबाद में CDA चेयरमैन वज़ीर अज़म शहबाज शरीफ़ जो आंदल आहे। हू अॼुकल्ह शहरियुनि सां सिधे नमूने ॻाल्हाईंदो बि न आहे। पाण खे ताक़तवर तरीन CDA चेयरमैन सॾाए थो। हुन बग़ैर सर्वे शहर में अहिड़ा अंडर बाईपास ठाहिराया आहिनि जेके कुझु ई हफ़्तनि में भॼी पवनि था। इस्लामाबाद में 510 किनाल ज़मीन ते मल्क रियाज़ कब्ज़ो कयो आहे। CDA रिपोर्ट ॾिनी आहे त बहिरिया इनक्लेव में मल्क रियाज़ रुॻो 181 किनाल ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे ऐं 388 किनाल ज़मीन मल्क रियाज़ जी ॼाणाई वई आहे। उन रिपोर्ट बाद नाइब मुख़्तियारकार खे तरक़ी ॾेई मुख़्तियारकार बणायो वियो।
हालांकि बेरिया टाउन पारां सरकारी इदारे खे ख़त लिखी एतराफ़ कयो वियो आहे त असां 350 केनाल ते कब्ज़ो कयो आहे। असां सां ॻाल्हियूं जॾहिं त मल्क रियाज़ एतिरो बासर आहे जो पाकिस्तान बेरिया हुन खां बेरिया टाउन जो नालो इस्तेमालु करण खां बि न रोके सघे। उहो केस अदालत में हाराइण बाद केतिरा ई एडमिरल मल्क रियाज़ वटि नौकरी ते लॻी विया। हिकु अॻूणो DGISPR बि बेरिया टाउन में नौकरी करे थो। ISI जे हिकु अॻूणे DG लाइ मल्क रियाज़ पंहिंजे दोस्तनि खे ॿुधायो त हीअ काफ़ी तमामु सुठी ठाहे थो। अॼु बि केतिरा ई ताक़तवर माण्हू मल्क रियाज़ सां राब्ते में आहिनि। नेब चेयरमैन मोहसिन भट्ट हुन सां दुबई में मुलाक़ातूं करे चुको आहे। अॻूणो DGISI नदीम अंजम DGC बि मल्क रियाज़ सां मुलाक़ात करे चुका आहिनि। एसिताईं जो सदर आसिफ अली ज़रदारी बि दुबई दौरे में हुन सां मुलाक़ात करे चुको आहे। इहो बि इंकशाफ़ थियो आहे त कुझु सहाफ़ी बि हितां खां पैगाम खणी मल्क रियाज़ सां मुलाक़ात करे आया आहिनि। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं मल्क रियाज़ जे लिखियल माफ़ीनामे बाबति ख़ुसूसी रिपोर्ट अव्हांजे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। नामियारो कॉम्प्रस अॻवान ऐं लेखक अब्दुल ख़ालिक जुणेजो वन यूनिट सिंध जे उनवान हेठि लिखे थो। पाकिस्तान जी 73 सालनि जी मुख़्तसर तारीख़ असल में सिंध जे सूरनि जी डिघी कहाणी आहे। अटकल 90 साल अॻु में सिंध जे बम्बई खां अलहदगी वारी तहरीक दौरान मोहम्मद अयूब खोड़े किताब लिखियो हो सिंध जा सूर, सफरिंग ऑफ सिंध। खेसि ख़बर न हुई त अॻिते हली सिंध खे सूरनि जो अहिड़ो तूफ़ान वकोड़ींदो जेको सभु सुख बुहारे वेंदो ऐं गुज़िरियल वक़्त जा ॾुख सूर उन तूफ़ान जी भेट में गरम हवा जो झूटो महसूसु थींदा। कराची जे कटजण खां शुरू थींदड़ उन कहाणी में हर गुज़रंदड़ ॾींहं सां वधीक संगीन मसइलनि में मुसीबतनि जो इज़ाफ़ो थींदो थो वञे। पर इहा बि सिंधी माण्हुनि जी तारीख़ी ख़ासियत आहे त उन्हनि कॾहिं बि ॾाढ ॾमर नाइंसाफ़ी इस्तेहसाल ऐं कब्ज़े गिरी सां ठाह न कयो आहे। नतीजे तौरु अहिड़ो को ॾींहुं न गुज़रियो आहे जो मुहिब वतन सिंधी सुख सां सुता हुजनि। अहिड़ी रीति मुख़्तलिफ़ मज़ाहिमती तहरीकूं वजूद वठंदियूं रहियूं आहिनि। ॿोली जी तहरीक, ज़मीन जी नीलामी ख़िलाफ़ तहरीक, छावनि जे ख़िलाफ़ तहरीक, धारी आबादकारी जे ख़िलाफ़ तहरीक, कालाबाग डैम ऐं पाणी मावरण बाबति तहरीक, ॿिटे मकानी निज़ाम ख़िलाफ़ तहरीक, मज़हबी इंता पसंदी ख़िलाफ़ तहरीक, खंभे गुम कयल माण्हुनि लाइ तहरीक वग़ैरह। उन्हनि तहरीकनि जा मुस्बत पासा बि आहिनि त मनफ़ी बि। मुस्बत ॻाल्हि इहा आहे त उन्हनि तहरीकनि ज़रिए रियासती ॾाढाइनि नाइंसाफ़ियुनि ऐं फुरलूट ख़िलाफ़ सिंधी माण्हुनि जी मज़ाहिमत जारी रही। उहा मुस्तक़िल मज़ाहिमती आहे जेका क़ौमी तहरीकनि खे जिला बख़्शींदी आहे। मनफ़ी पासो इहो आहे त उहे तहरीकूं कंहिं सियासी प्रोग्राम खां सवाइ वक़्ती तौरु उभरियल मसइलनि ते अलॻि अलॻि हलायूं वियूं आहिनि। नतीजे में उहो तहरुक त पैदा करे सघियूं आहिनि पर मसइला हल कराए न सघियूं आहिनि सवाइ ॿिटे मकानी निज़ाम जे। मुनी सदी जी मज़ाहिमत दौरान हिकिड़ी तहरीक अहिड़ी उभरी आहे जंहिं न रुॻो पंहिंजे मुतयन मक़सद में कामयाबी हासिल कई पर क़ौमी सवाल बाबति हुक्मरान जे मनसूबे खे मात ऐं हिकमत अमली खे शिकस्त फाश ॾिनी। उहा आहे वन यूनिट टोड़ तहरीक। उन ॻाल्हि में त हाणे को बि इख़्तिलाफ़ न रहियो आहे त पाकिस्तान जी रियासत ते पहिरें ॾींहं खां पंजाब जी बालादस्ती रही आहे, जंहिं उन बालादस्ती ऐं ग़लबे खे बरक़रार रखण ख़ातिर पंहिंजी ऐं मुल्क जी सुञाणप इस्लाम नज़रिया पाकिस्तान ऐं उर्दू सां कराइण जी कोशिशि शुरू कई। ॿिए तरफ़ बंगाली, सिंधी, बलोच ऐं पख्तून पंहिंजी तारीख़, सक़ाफ़त ऐं ॿोली जे बुनियाद ते सदियुनि जी जुदा सुञाणप क़ाइमु रखण ते सख़्ती सां क़ाइमु हुआ। नतीजे में टकराव थियण अंटर हो। उनजो हल हुक्मरान जनरल अयूब ख़ान पहिरें फ़ौजी सरबराह ऐं बाद में मुल्की सरबराह जी कारकर्दगी में वन यूनिट मनसूबे जी सूरत में कढियो। सिंधियुनि, बलोचनि ऐं पख्तूननि जी क़ौमी हैसियत, क़ौमी शनाख़्त ऐं क़ौमी हक़नि जी हरारत खे हमेशह लाइ ख़तमु करण ख़ातिर संदन जुदा वजूद खे ई ख़तमु करे
पंजाब सां ज़िम करे मग़रबी पाकिस्तान नाले सां नओं ऐं मसनूई सूबो क़ाइमु कयो वियो। सिंध जे नाले ते बंदिश विधी वई। सिंध में सिंधी सॾाइणु गुनाह करार ॾिनो वियो। तॾहिं अहिड़ी शाइरी सरजी त सिंधड़ी तुंहिंजो नाम वतोम ॼण कारी हर ते पेर पयोम। ज़िंदा क़ौमनि वांगुरु सिंधियुनि रुॻो दाह न कई पर मज़ाहिमत ज़रिए मोट ॾिनी। सिंधी ऐं बलोच मुहिब वतन पंहिंजे नाले पोयां ज़ात जी जॻह ते सिंध ऐं बलोच सॾाइण में फ़ख़ुरु महसूसु कंदा आहिनि। ॿिए तरफ़ पाकिस्तान जे ठाहिण में बुनियादी किरदारु अदा कंदड़ बंगालियुनि जे क़ौमी जज़्बे खे कमज़ोर करण जी कोशिश में ओभर बंगाल खे ओभर पाकिस्तान करार ॾिनो वियो, जॾहिं त उन्हनि जी अददी अक्सरियत 54 बमुक़ाबला 46% खे ख़तमु करण लाइ ओलह ऐं ओभर पाकिस्तान विच में हिक जेतिराई जो क़ानून लागू कयो वियो। वन यूनिट जे ऐलान थियण शर्त ऐलानियल सिंधियुनि जी मज़ाहिमत 15 साल जी अणथक जदोजहद सां कामयाबु थी, जॾहिं 28 नवंबर 1969 ते जनरल अयूब ख़ान जे जानशीन हिक ॿिए जनरल ऐं सदर यहिया ख़ान वन यूनिट तोड़ण जो ऐलान कयो। अहिड़ी रीति 1 जुलाई 1976 ते सिंध पंहिंजी तारीख़ी सुञाणप सां गॾु हिकु भेरो वरी दुनिया जे नक्शे ते निर्वार थी। वन यूनिट तोड़ तहरीक जी कामयाबी जो पहिरियों सबक़ु इहो आहे त उनजो हिकिड़ो वाज़िह सियासी टारगेट हो रियासती निज़ाम जी तब्दीली, नौकरियुनि जी कोटा या मालियात में हिसे जहिड़े कंहिं हिकु मसइले बाबति फ़ैसिले जी मर्कज़ आॾो मुतालबो करण बदिरां फ़ैसिलनि जी मर्कज़ जी तब्दीली जी जदोजहद हुई। अॼु जेकॾहिं सिंध असेंबली आहे, सिंध हुकूमत आहे, सिंध जो वॾो वज़ीर आहे ऐं उहे जेकॾहिं के सिंध ऐं सिंधियुनि जे हक़ में फ़ैसिला कनि था त उहो वन यूनिट तोड़ तहरीक जे करे आहे। उनजी वज़ाहत लाइ हिकिड़ो दिलचस्प वाक़ियो। हिकु भेरे मुंहिंजे हिकिड़े दोस्त मूंखे चयो त तूं पीपल्स पार्टी जी मुखालफ़त थो करीं, पर तोखे KDA में नौकिरी त उन पार्टी जे वॾे वज़ीर ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई जे करे मिली हुई। मूं चयोमांसि त मूंखे जतोई साहिब जे करे न, पर जतोई साहिब खे मुंहिंजे करे नौकिरी मिली हुई। हू जत में चवणु लॻो, तूं त सदाईं उबतियूं ॻाल्हियूं कंदो आहीं। मूं सुवालु कयुसि त जेकॾहिं सिंध असेंबली न हुजे हा त जतोई साहिबु वॾो वज़ीर थी सघे हा, ऐं जेकॾहिं वन यूनिट न टुटे हा त सिंध असेंबली हुजे हा? जवाबु न में ॾिनई। मूं चयुसि त पोइ वन यूनिट तोड़ाइण लाइ तहरीक असां क़ौमपरस्तनि हलाई, पीपल्स पार्टी त कान हलाई हुई। ॿियो अहम नुक़्तो इहो आहे त वन यूनिट तोड़ तहरीक सही माना में हिकु क़ौमी तहरीक हुई। उनजी अॻुवाणी साईं GM सैद ऐं कामरेड हैदर बख्श जतोई जहिड़ा सियासी लीडर करे रहिया हुआ, जॾहिं त ज़िंदगी जे ॿिनि शोबनि जा मुहिब वतन माण्हू बि उन में भरपूर नमूने शामिल हुआ। शाइरनि में अयाज़ वन यूनिट मुखालिफ़ तहरीक दौरान थियो। उनखां सवाइ तनवीर अब्बासी, न्याज़ हुमायूनी, शमशेरुल हैदरी, सरवेज सिजावली, इमदाद हुसैनी ऐं ॿिया कलमकारनि में मोहम्मद उस्मान डीपलाई, मौलाना ग़ुलाम मोहम्मद गिरामी, अली बाबा, रशीद भट्टी जे पाए जा लेखक ऐं उन तहरीक जो अणटुट हिसो हुआ त काज़ी फैज़ मोहम्मद ऐं ग़ुलाम मोहम्मद लिगारी जे कदबुत वारा हारी अॻवान बि उन जा मुख्य किरदार हुआ। शागिर्दनि जो जेको किरदारु हो उन लाइ त कुझु चवण ऐं लिखण जी ज़रूरत ई कान्हे, पर उस्ताद बि पोइते कोन हुआ। उन सूरतहाल जी अॼु सां भेट कजे त मामरा बिल्कुलु मुख़्तलिफ़ नज़र ईंदा। अॼोकी सिंध में क़ौमी तहरीक सिर्फ़ु सियासी पार्टियुनि खे सम्झो वञे थो ऐं समूरनि मसइलनि जो ज़िम्मेवार सियासी अॻवाननि या कारकुननि खे सम्झो वञे थो। जेको माण्हू पढ़ियो लिखियो आहे उहो सियासी जदोजहद खे कमतरकार सम्झंदे पाण खे उनखां परे रखे थो, अमली तौरु परे रहे थो, पर उतां वेही सियासतदाननि खे न रुॻो मशवरा पर हिदायतूं बि ॾिए थो ऐं तनक़ीदूं तबसरा ऐं तबरा बि करे थो। हिकु तरफ़ हूअ मौजूदा सिंध दुश्मन निज़ाम खे तब्दील न करे सघण जा सियासतदाननि खे ताना बि ॾिए थो, पर साॻे वक़्तु उन फुलुट वारे निज़ाम मां मुस्तफ़ीद थियण लाइ हर वक़्तु हथ पेर बि हणंदो रहे थो। हिन तहरीक जो टियों अहम नुक़्तो ऐं कामयाबी जो मुख्य सबबु लीको कढणु हो। सिंध जे सुजाण माण्हुनि सिंध दोस्त ऐं सिंध दुश्मन विच में, मुहिब वतन ऐं गद्दार जे विच में वाज़िह लीको कढी छॾियो हो। उन्हनि ऐलानिया चयो त GM सैद ऐं हैदर बख्श जतोई मुहिब वतन, जॾहिं मोहम्मद अयूब खोड़ो ऐं अली मोहम्मद राशिदी गद्दार हुआ, ऐं पोइ सिंध जे मुहिब वतन माण्हुनि बि उन जी भरपूर मोट ॾिनी, जो केतिरे वक़्त ताईं खोड़ो ऐं राशिदी जा नाला कारो दाग़ बड़ियल हुआ, जेको केर बि पाण सां ॻंढणु पसंदि न कंदो हो।
एतिरे ताईं जो हिकिड़े मरहले ते साईं GM सेठ तरफ़ां माफ़ करण जे बावजूदि क़ौमी कारकुननि साईं सां गॾु रहंदे बि खोड़े ऐं राशिदी खे माफ़ न कयो। उहो लीको एतिरो चिटो हो जो असांजे पासे जो को बि माण्हू उहो टिपण जी न रुॻो कोशिशि न कंदो हो पर ख़्वाहिश बि कान रखंदो हो। जेकॾहिं कंहिं कुदो कमु करे विधो त उनखे क़ौमी सतह ते कोड़ियो करे कोठियो वेंदो हो। अब्दुर्रहीम गिरहोड़ी चवाणी मतां खाई खिचड़ी हाकमाणे हंधां रधी हूंदूं रत मां हारी मिसकीना। जदीद दौर जा दर्स ॾींदड़ ॾिसणा वाइसणा दोस्त कॉलोनियल रियासत जे हुक्मराननि ऐं उन्हनि जी साथारी जागीरदारनि ऐं मज़हबी इंतिहा पसंदनि सां मफ़ाहिम जा ॾस ॾियण सां गॾु उन्हनि खे सिंध ऐं सिंधी क़ौम जी भलाई लाइ अपीलूं बि कंदा आहिनि त उन्हनि में उमेदूं बि रखंदा आहिनि। जॾहिं त जदीद क़ौमी तहरीक पंहिंजी बनावट ऐं फितरत में सेक्युलर साम्राज दुश्मन ऐं जागीरदारी मुख़ालिफ़ हूंदी आहे। कुझु दोस्तनि जो ख़्यालु आहे त सिंध तमामु ॾुखियनि हालतुनि में आहे, तंहिं करे इख़्तिलाफ़ी ॻाल्हियूं छॾे सभु सिंधी गॾु थियो। मुंहिंजो चवणु आहे त सिंध तमामु ॾुखी सूरतहाल में आहे, तंहिं करे उन मां निकिरण लाइ ज़रूरी आहे त सही ऐं ग़लति, सच ऐं कूड़, हक़ ऐं नाहक़ में फ़र्क़ु चिटो करणु खपे। अचो त मुनी सदीअ जी उन मिसाली तहरीक खे यादि करियूं, उन मां उत्साह वठूं ऐं उन मां रहनुमाई हासिलु कंदे अॼु जी क़ौमी तहरीक जी नई सिफ़बंदी करियूं ऐं नई हिकमत अमली सां अॻिते वधूं। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नामियारे क़ौम परस्त अॻवान अब्दुल ख़ालिक जुनेजे जो लिखियलु ख़ूबसूरत लेख। अव्हीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुख़ातिब अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। छा असीं संजीदा गुफ़्तगू करे सघूं था? इन हवाले सां जगदेश आहूजा लिखे थो, काफ़ी अरसे खां सोचे रहियो आहियां त छा असां संजीदा गुफ़्तगू, सेहतमंद तनक़ीद, छंड छाण, मसइलनि जी जड़ ऐं उन्हनि जे हल लाइ फ़िक्री बेस मुबाहिसो करण लाइ तयारु आहियूं। कैनाल मुख़ालिफ़ तहरीक खां अॻु मुंहिंजो ख़्यालु हुयो त अञा सिंध जो इल्मी हल्को एतिरो वसीउल क़लब ऐं दूर रस निगाह जो हामिल न थियो आहे, पर पोइ बि बीठल पाणी में कंहिंखे त पथर उछलणो ई पवंदो। असराइती तनक़ीदी छंड छाण जो आगाज़ थींदो आहे ख़ुदि तनक़ीद सां। जो ॿिए ते पथर उछलाइण त आसान आहे या असां सभु न त अक्सरियत त इहो ई कमु करे रही आहे। असल कमु त आहे पंहिंजो ईमानदारी सां ख़ुदि तनक़ीदी जाइज़ो वठी अवाम जी अदालत में पाण खे पेश करे पंहिंजी इस्लाह करे पंहिंजे कमियुनि कोताहियुनि खे दूरि करण जी कोशिशि कजे ऐं सही रुख में अॻिते कदम वधाइजे। जेको कमु नेल्सन मंडेला जी सरवाणी में ॾखण अफ्रीकी समाज आज़ादी ऐं इख़्तियार माणनि खां पोइ कयो, उहो असांखे उन खां अॻु करिणो आहे, बल्कि उन ख़ातिर करिणो आहे, यानी आज़ादी ऐं इख़्तियार माणनि ख़ातिर सच जो एतिराफ़ ऐं बाहिमी सहकार। उन सोच जी धारा तहत मूं काफ़ी वक़्तु अॻु हिकु ख़ुदि तनक़ीदी मज़मून लिखियो, सिंध यूनाइटेड पार्टी अवाम जी अदालत में। ख़्यालनि जी ॾे वठ दौरान अंदाज़ो थियो त न मुंहिंजी पार्टी अञा उन लाइ ज़हनी तरह तयारु आहे ऐं न सिंधी समाज मां उनजी का घणी मुस्बत मोट मिलण जो इम्कानु आहे। जो अॼु जो असांजो गुफ़्तगूअ जो करण जो प्लेटफार्म आहे फेसबुक, जिते का मुंहुं मंझि कमी बदिरां हर को अक़ल कुल बणियो ॿियनि ते यकदमि फ़तवाऊं जारी कंदे का वेर में नथो लॻाए। ऐं उहो ई प्लेटफार्म जॾहिं सिंध ऐं सिंधू नदीअ जे तहफ़ुज़ लाइ इंतिहाई मुसर तौरु इस्तेमालु थियो त मूंखे ख़्यालु आयो त सिंधू दरिया बचायो तहरीक जी तनक़ीदी छंड छाण पेश कजे त अवाम आॾो जदोजहद जी अंदरूनी कहाणी बि आॾो अचे, हर पार्टीअ जे किरदार जो जाइज़ो पेश कजे ऐं आईंदा जी जदोजहद जूं राहूं बि रोशन कजनि। त सुवालु इहो आॾो आयो त जीअं त सिंध यूनाइटेड पार्टी सभिनी खे गॾु खणी हले थी ऐं कंहिं ते बि तनक़ीद खां पासो करे थी, त अहिड़े वक़्तु उन जे कंहिं ज़िम्मेवार उहिदेदार पारां अहिड़ो तनक़ीदी जाइज़ो पेश करण जो अमल वसी तर इतिहाद खे नुक़सान त न पहुचाईंदो। 1977 में जसाफ जो मेंबर थियण खां वठी 2016 में SUP में शमूलियत ताईं मूंखे पंहिंजी सोच फ़िक्र ऐं उनजे इज़हार में कॾहिं बि अहिड़े तज़ाद खे मुंहुं न ॾियणो पियो आहे। 2016 ताईं मां ख़ुदि इख़्तियार लेखक रहियो आहियां, पर 2016 खां वठी मुंहिंजे इज़हार जी आज़ादी ते पार्टी पॉलिसियुनि मूजिबि ॻाल्हाइण जो पंजूड़ पियल आहे।
छा मुंहिंजी पार्टी मुंहिंजी सिंध मूंखे इहा आज़ादी ॾेई सघनि था त मां हिकु आज़ादु सोच जे मालिक इंसान जी हैसियत सां ख़ुदि इख़्तियार लेखक जी हैसियत सां जेका तहरीर लिखां उनखे मुंहिंजी राय ऐं सोच जी हैसियत सां ॾिठो ऐं सम्झो वञे, न कि पार्टी पॉलिसी तौरु। कैनाल मुख़ालिफ़ तहरीक में सिंधी क़ौम जी ख़ुदि एसार, बाहिमी सहकार ऐं वसीउल क़ल्बीअ जी अमली इज़हार मूंखे पको वेसाह ॾियारियो आहे त हाणे असीं आज़ादी ऐं इख़्तियार मान जी राह ते सही रुख ॾांहुं क़दम वधाए सघूं था, पर उन लाइ ज़रूरी आहे त असां संजीदा गुफ़्तगू, सिहतमंद तनक़ीदी छंड-छाण, मसइलनि जी जड़ ऐं उन जे हल लाइ सचाई जा ॻोल्हा थियूं। सच ॻाल्हाइण, सच ॿुधण ऐं सच क़बूलण जी पाण मंझि सघ ऐं सलाहियत पैदा कयूं ऐं संजीदा गुफ़्तगू जो इख़लाक़ी मयार रखूं। संजीदा गुफ़्तगू लाइ सभ खां पहिरियों शर्त आहे इख़लाक़ी ज़ाब्तो। मुहज़ब ॿोली, मुदलिल गुफ़्तगू, मुहज़िब ऐं मुदलिल अंदाज़ बयां सां पंहिंजी सोच जो इज़हार। पंहिंजी सोच ॿियनि ते मरण खां मुकमिल परहेज़। ॿियनि खे पंहिंजी सोच ते आणण बदिरां ॿियनि जी सोच खे सम्झण जी वसीअ नज़री। पाण खे अक़ल कुल सम्झण बदिरां पंहिंजी सोच जे ग़लति हुजण जे इम्कान जी दरी हमेशह खुलियल रखणु। सची आज़ादी ऐं इख़्तियार माण ख़ातिर सच जो इतराफ़ ऐं गॾियल सहकार। अचो त सच ऐं बाहिमी सहकार जे बुनियाद ते सिंध जो नओं समाज अॾियूं। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं जगदेश आहूजा जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। ऐं हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुख़ातिब अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। भिरिया सिटी सां वास्तो रखंदड़ नामियारो साफ़ी ऐं सिंध दोस्त शख़्स मीर मोहम्मद सेतो दिल जी अर्ज़ी सबबि कराची जे अस्पताल में दाख़िल आहे। मीर मोहम्मद सेतो निढे शहर जो वॾो साफ़ी इन करे बि आहे जो हूअ मुसलसल सहाफ़ती सरगर्मियूं सर अंजाम ॾींदो रहियो आहे, उहे बि बिना कंहिं लालच लोभ जे। मीर मोहम्मद सेते में इहा बि ख़ूबी हुई त हूअ न सिर्फ़ु रेडियो जा प्रोग्राम ॿुधंदो हो, पर हू अख़बारूं बि पढ़ंदो हो ऐं उन्हनि ते मोट बि ॾींदो हो। ख़ासि तौर ते रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे नशर थींदड़ प्रोग्रामनि बाबति हमेशह पंहिंजी राय जो इज़हार बि कंदो हो त सोच वीचार प्रोग्राम बि ज़रूरु ॿुधंदो हो। अॼु हू जॾहिं कराची जी अस्पताल में दाख़िल आहे तॾहिं असीं धणी दर दुआउनि लाइ ॿाॾायूं था ऐं हथ खणूं था त मालिक साईं खेसि जल्द खां जल्द सिहतियाब करे त जीअं हूअ वरी राब्ते जे जहान में जुड़िजी अचे। नामियारे शाइर अली आकाश लिखियो, हुन पोती जे पांद मां सभु संग सियापा छोड़िया, घर खां दरियाव ताईं पेरनि जी जुती सां बेवसी जो पंध कयाईं। पोइ धीअ भली खे ॿाहुनि ते खणी हुनजो निरड़ चुमियाईं। ॿारड़ी मथो माउ जे कुल्हे ते ढारियो ऐं कुमहले दरिया में लही वेई। चवनि था कंधी ते पोती ऐं ॿ पादर छॾियाईं। वक़्तु ईंदो उन पोती मां परचम ठहंदो ऐं पादर हुक्मरान जे मुंहं ते लॻंदा। अॼु 4 जुलाई जो ॾींहुं आहे। अॼोके ॾिहाड़े ते जिते नामियारे ड्रामा नवीस, कहाणीकार, कालम निगार शौकत हुसैन शोरे जनम वरितो, हुते नामियारी लेखिका ज़ेब निज़ामाणी पिणु 4 जुलाई ते पैदा थिए, जॾहिं त अॼोके ॾिहाड़े ते नामियारो रागी अलन फ़क़ीर पिणु विछड़ी वियो हो। बरसातनि ऐं शहरी ॿोॾ बाबति नामियारो लेखक ऐं पाणीअ मामलनि जो माहिर मोहम्मद अहसान लगारी लिखे थो, पहिरीं बरसातनि खां पोइ मुकमिल चौमासी या मानसून जे अचण में हाणे कुझु ॾींहं आहिनि। सिंध जहिड़े ख़िते में जिते माज़ी में बरसातूं सदाईं हिकु इम्तिहान बणिजी साम्हूं आयूं आहिनि, 2025 जे मानसून खे मुंहुं ॾियण लाइ असांखे वरी पंहिंजे शहरनि खे ॿोॾ खां बचाइण लाइ गहरी सोच वीचार ऐं अमली क़दमनि जी ज़रूरत आहे। असांजी हुक्मरानी ऐं इंतिज़ामी सघ जे ज़मीनी हालतुनि खे साम्हूं रखंदे अचो त कुझु अमली तजवीज़नि ते ग़ौर करियूं जेके शायदि असांजे शहरनि खे बरसाति जे वॾनि नुक़साननि खां बचाए सघनि। दुनिया जे केतिरनि ई तरक़ी पज़ीर मुल्कनि जिन असांखां सिखियो पंहिंजे इंतिज़ामी सलाहियतुनि खे बहितर बणायो, उहे हाणे कामयाबी सां शहरी बरसातनि ॿोॾनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। असां बि उन्हनि जे तजुर्बनि मां फ़ाइदो वठी सघूं था।
बिजली जी अणहूंदा। ताज़े बरसातनि में ॾिठोसीं त ज़रे घटि हर शहर में कलाकनि जा कलाक बिजली अणलभ हुई। हाणे असांखे इहा हक़ीक़त क़बूल करणी पवंदी त बरसाती मौसम में बिजली जी फ़राहमी में रुकावट आम हूंदी आहे। वापडा जो पूरो निज़ाम मींहं पवंदे ई वेहिजी वेंदो आहे। उन्हनि हालतुनि में पंप स्टेशननि खे हलाइण लाइ जनरेटरनि जो मुनासिबु इंतिज़ाम हुजणु खपे। जेतिरियूं पंप स्टेशनूं आहिनि ओतिरा जनरेटर ज़रूरी आहिनि, पर असांखे हैदराबाद जहिड़नि शहरनि जे माज़ी जे तलख़ तजुर्बनि मां सिखणु घुरिजे। उते घटि में घटि 20 सैकड़ो वधीक जनरेटर तयारु रखिया वञनि, जीअं कंहिं बि वक़्तु ख़राबु थियल जनरेटर खे फ़ौरी तौरु मटाए सघिजे। असां इंडोनेशिया जे शहर जकार्ता मां सबक़ु सिखी सघूं था, जिते अक्सर ॿोॾूं ईंदियूं आहिनि। हुननि पंहिंजे पंपिंग सिस्टम खे ग़ैर मरकज़ी यानी मुख़्तलिफ़ इलाइक़नि में डिसेंट्रलाइज़्ड यानी विरहायल बणायो आहे ऐं हर पंप स्टेशन वटि न रुॻो जनरेटरनि जो मुकमल सेट आहे, पर तकड़ी मरमत लाइ मोबाइल यूनिटनि खे बि तयारु रखनि था। तेल जो ज़ख़ीरो हर जनरेटर लाइ घटि में घटि 3 ॾींहंनि जो तेल स्टॉक में हुजणु खपे। तुले लेखे 1 लीटर जी जाइ ते 2 लीटर तयारु हुजनि। असां जहिड़नि मुल्कनि में हंगामी हालतुनि में लीकेज, चोरी या फ़राहमी में रुकावटूं आम आहिनि। असांखे इहा हक़ीक़त सम्झणी पवंदी त हीअ हिकु जंगी सूरतहाल आहे। जंग में गोलियूं ॻणियूं न आहिनि वेंदियूं, मक़सदु दुश्मन खे शिकस्त ॾियणु हूंदो आहे। हिते असांजो मक़सदु जान माल, जायूं ऐं कारोबार बचाइणु आहे। ऑडिट ऐं हिसाब किताब पंहिंजी जाइ ते अहम आहिनि, पर उनजो वारो बाद में ईंदो। वियतनाम जो हनोई शहर जेको मानसून जे ख़तरनि खे मुंहुं ॾींदो रहियो आहे, हुननि पंहिंजे एमरजेंसी प्लान में तेल या ॿारनि जी फ़राहमी खे बुनियादी ज़रूरत क़रार ॾिनो आहे ऐं उनजो बाक़ाइदा स्टॉक पंहिंजे कंट्रोल में रखंदा आहिनि। पोर्टेबल पंपनि जी अहमियत घटनि ताईं रसाई लाइ हर 5000 जी आबादी ते हिकु पोर्टेबल यानी घुमंदड़ फिरंदड़ पंप लाज़मी हुजणु घुरिजे। उहे पंप 5, 10, 15 हार्स पावर जा ज़रूरत पटांदड़ मौजूदु हुजनि। उहे निढनि घटियुनि घरनि ऐं मार्केटुनि मां पाणी कढण में इंतिहाई कारआमद साबित थींदा। जिते वॾियूं मशीनूं या पंप स्टेशनूं रसाई नथियूं करे सघनि, फिलिपाइन जे मनीला शहर में जिते सूड़ियूं घटियूं ऐं घणी आबादी आहे, हुन निढनि पोर्टेबल पंपनि जो नेटवर्क ठाहियो आहे, जेके भाड़नि हिकु ॻाल्हि सम्झणु खपे त कमज़ोर खां कमज़ोर इदारो बि मुश्किल वक़्त में पंहिंजे वसां न घटाईंदो आहे। हंगामी हालतुनि में उन्हनि सां बाहि-ॿेली थियणु घुरिजे, उनजे ग़लतियुनि जी निशानदेही कजे, पर उन सां गॾु उन्हनि खे ग़लती दुरुस्त करण जो मौक़ो ॾिजे। उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई कजे, उनजो उत्साह वधायो वञे। तरक़ी पज़ीर मुल्कनि में केतिरा ई मिसाल मिलनि था जिते हुकूमती ऐं ग़ैर हुकूमती इदारनि गॾिजी कमु करे मुश्किल हालतुनि खे मुंहुं ॾिनो आहे। सभिनी इदारनि खे गॾिजी हिकु टीम वर्क तौरु कमु करणो पवंदो। असांजा पंहिंजा ऐं आलमी तजुर्बा ॿुधाइनि था त मौसर रिथाबंदी ऐं अमलनि सां बरसाती ॿुड़ियुनि जी तबाही खे घटाए सघिजे थो। जेकॾहिं असां अॼु गहरी सोच सां, ईमानदारी सां ऐं तेज़ी सां क़दम खयां त असां पंहिंजनि शहरनि खे बरसाती ॿुड़ जी तबाही खां रोके न सघंदासीं। नूर ख़ान आदिल पंवर असांखे शाइरी ॿुधाए रहियो हो। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध